नाज़रीन, बलूचिस्तान खां आयल बोड जे पाणीअ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾी तबाही मचाए छॾी आहे। ख़ैरपुर नाथन शाह मुकमल तौर ते ॿुॾी चुको आहे। मेहड़ खे, जोही खे, दादू खे, मुख़्तलिफ़ शहरनि खे मुख़्तलिफ़ हंधनि तां ख़तरात आहिनि। FP बंद मुख़्तलिफ़ हंधनि तां उनखे घारा लॻल आहिनि, स्प्रे बंद खे घारा लॻल आहिनि ऐं पाणी जो जेको वॾो वहुकिरो आहे बलूचिस्तान खां आयल आहे उनजो मुख़्तलिफ़ शहरनि वारे पासे दबाव बरक़रार आहे। इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां सां मौजूदु आहिनि कंबर मां चूंडियल MPA नवाब सरदार ख़ान चांडियो। हमल ढंढ वारी सॼी एरिया उन्हनि जे इन इलाइक़े में अचे थी ऐं उतां जेको पाणीअ जो गुज़र थियो आहे उन्हनि मुसलसिल पाणीअ खे ॾिठो बि आहे। कहिड़े तरीक़े सां इहो पाणी निकाल अॻिते थी सघे थो, पाणी केतिरो आहे, इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं सरदार ख़ान साहिबु, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां KTN न्यूज़ जे लाइ टाइम ॾिनो। ही तमामु वॾो हिकिड़ो ख़तरो सॼे सिंध जे मथां बीठो आहे। बलूचिस्तान खां जेको आयल पाणी आहे उन तमामु घणी तबाही मचाई आहे। शहर ॿुॾी विया आहिनि, ॻोठनि जा ॻोठ ॿुॾी विया आहिनि, पाणी हिते बीठो आहे। तव्हां मुसलसिल पाणी खे ॾिठो। पहिरियां असांखे थोरी अंदरूं जी सूरत हाल ॿुधायो त जेको FP बंद आहे उनजी छा सूरत हाल आहे, सुपे बंद जी छा सूरत हाल आहे, इहो पाणी केतिरो लथो आहे, केतिरो अचे थो, केतिरो अञा अॻिते वेंदो? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजा हिन महिल असांजे जेको पाणी FP बंद खां ॿाहिरियों जेको बलूचिस्तान खां आयो आहे उहो हिन महिल ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकिड़ो हिसो जंहिंमें हमल ढंढ बि अचे थी ऐं मुंहिंजो चुखी वारो पोर्शन बि अचे थो, प्लस 0 पॉइंट बि अचे थी। हिते 4 खंड लॻल आहिनि। हिकिड़ो खंड लॻल आहे असांजे बलूचिस्तान जे साइड खां जेको सैफुल्ला खां अंदरि थो पाणी अचे। हिकिड़ो खंड लॻल आहे मीरपुर बुर्ड़े में। हिकिड़ो खंड लॻल आहे 0 पॉइंट ते, जेको ज़ीरे जो RBUD जा दरवाज़ा ऐं उहो सॼी पुल RBUD जी खणी उतां खंड लॻी आहिनि। हिकिड़ो पाणी खंड लॻल आहे साबू बुर्ड़े ते। त इहो 4 खंड जेके आहिनि सो हिन महिल लॻल आहिनि असांजे RBUD में, उन में FP बंद में, जेके पाणी ॿाहिरि डिस्चार्ज था कनि। प्लस उन सां गॾु जेको हेर असांजो आहे ड्रेन जो पाणी आहे, जीअं असांजा पंहिंजा ई ड्रेन आहिनि, जंहिंमें असांजो मीरो खान मेन ड्रेन आहे, तव्हांजो शदादकोट मेन ड्रेन आहे, तव्हांजो ईदन बेगारी मेन ड्रेन आहे, जेका समूरी इन महिल इन पोर्शन में आहे। ऐं असांजे वारा बिराज खां परे पासे जो जेको पोर्शन उन्हनि वरितल आहे पावारे शाख खां ऐं इन एॾो अचे थो। ऐं इहो सॼो पाणी वञे थो सुपरे बंद में। हमल ढंढ जो बि इन करे पाणी लेवल लहे थो, या हेॾो पाणी बंद जे परे पासे ॾों लेवल लथो आहे जो बंद खे 4 खंड लॻल आहिनि। उहे 4 खंड को मां सम्झां थो त को 50 गज़ में या 100 गज़ में कोन, घटि में घटि उहे हिन महिल अधु किलोमीटर में खंड थी विया आहिनि। इन पोज़ीशन में अचे वई हुयमि। उन खंडनि जे बंदि करण जे लाइ हिन महिल उते को अप्रोच ई कान्हे, जो कंहिं क़िस्म जी उते मशीनरी अप्रोच या कंहिं क़िस्म जो उन ढंढनि खे पाणी, हाणे सिर्फ़ु इहो आहे त इहो पाणी घटिजे, पाणी निकिरी वञे, पोइ इहे खंड बंदि थी सघनि। उन खां बाद जेॾी महिल हिते वरी ॿियो हिकिड़ो खंड लॻो आहे जेको MMB ड्रेन, इहो थियो MMB ड्रेन जो हे पासो, ओरियो पासो, जेको खणी तव्हांखे ईअं चऊं त लेफ्ट बैंक, उहो पाणी अचे थो सुपरे बंद में। सुपरे बंद जी कैपेसिटी इहा कान्हे त इन खे झले सघे। हिन महिल तव्हां वञी ॾिसंदव त असांजो गाड़ी बंगलनि गाड़ी रेगुलेटर ते उते बि खण लॻल आहे सुपरे में, जेको असांजे वारह तालको ऐं नसीराबाद तालके में पाणी अचे थो पियो। 3 खंड अॻिते लॻल अथसि, जेका खान जे ॻोठ जे ॿाहिरां खंड लॻल आहे, जेको पाणी डायरेक्ट हिट थो करे असांजे मेहड़ खे। हिन महिल मेहड़ जे ॿाहिरां पाणी उहो पहुची चुको आहे। वरी गोज़े जे साम्हूं हिते 2 खंड लॻल आहिनि, जेको पाणी डायरेक्ट हिट था कनि वरी केन शाह खे। मां सभिनि दोस्तनि खे, इवन पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन खे बि इहो अर्ज़ु रखंदुमि त हिन महिल को इहो चवे त सही हमल ढंढ लथी आहे, हमल ढंढ लथी आहे, हमल ढंढ जो समूरो पाणी असांजे इन 3 तालकनि में अचे थो पियो, जंहिंमें वारा नसीराबाद, कंबर, असांजो मेहड़ ऐं असांजो केन शाह।
असांजी रिक्वेस्ट इहा आहे त इरिगेशन डिपार्टमेंट, वापडा डिपार्टमेंट प्लस असांजी पाक आर्मी, FWO हिन शइ खे मेंशन कनि, या सुपरे बंद जा खंड बंदि थियनि या FB बंद जा खंड बंदि थियनि। जे हे खंड बंदि न थींदा दादा, मां तव्हांखे, माण्हू चवनि था त साईं 2 महीना, पर मां तव्हांखे गारंटी ॾींदुमि त सालनि में हे पाणी न थींदा। हे 3 मच्छर डंडूं ॿियूं पैदा थी वेंदियूं हिते जेके हिन महिल पोज़ीशन आहे। छो जो जेको कंबर ज़िले में पाणी हिन महिल खणी लाड़काणे जो या ॿियनि ज़िलनि जो, ॿिनि सिमनि जे ज़रिए आयो आहे, उहो बि हिते ई डंप थो थिए, जंहिंजे करे वार ते ख़तरो लॻो पियो आहे, नसीराबाद खे ख़तरो लॻो पियो आहे, गाजी खावड़ ऑलरेडी इन पोज़ीशन में न आहे। इहो समूरो पाणी हिते डंप थो थिए। मुंहिंजी रिक्वेस्ट पंहिंजे दोस्तनि खे सभिनि खे आहे, इवन पंहिंजे CM खे बि इहो मां रिक्वेस्ट हाणे बि मां मोकिली आहे, त महिरबानी करे हिकिड़ी इम्पोर्टेंट ऐं अर्जेंट मीटिंग घुराए इन्हनि सभिनि स्टेक होल्डर्स खे, प्लस असांजे FWO फौज खे बि वेहारे इन शइ जो ब्रीफ वठे त इहो पाणी ईअं न निकिरंदो, ऐं इहो पाणी जेसिताणी ड्रेन आउट थी हमल जो ऐं तव्हांजे बलोचिस्तान जो पाणी ड्रेन आउट थी इन हिते अची न निकिरंदो, ख़तम न थींदो, तेसिताणी तव्हां उहे खंड बि बंदि न करे सघंदो। ॿियनि शहरनि खे बि सर ख़तरो हूंदो न? मुंहिंजा भाई, जेॾी महिल हे पाणी हिते पवंदो, हिकिड़ो तलाब जी सूरत में थींदो, त उहो शहर ॿियनि शहरनि ते बि हलंदो न, त उन जे लाइ मैनेज करणु खपे। सर मंछर वारे पासे न पियो वञे हाणे पाणी सफ़ा? साईं, मंछर जे पासे सिर्फ़ु फरीदाबाद वारो खंड ऐं MMB ड्रेन में जेको पाणी थोरो घणो वञे थो उहो थो वञे, बाक़ी समूरो पाणी जेको बलोच, मां खणी ईअं चवां, जेको बि पाणी हिन 5, 8, 10 ॾींहंनि में आयो आहे या हले थो पियो, उहो ॾींहं जो 70% ॿाहिरि थो हले, 30% मंछर थो खणे। सर इनमें दादू या मंछर पंहिंजो दादू खे या भान सईदाबाद ॿियनि शहरनि खे बि इनमें ख़तरो आहे, या इहो पाणी हितां कहिड़े तरीक़े सां निकाल थी सघे? साईं, इहे वधीक तव्हांखे इंजीनियर ॿुधाए सघनि था। असां जे साम्हूं त जेका शइ आहे उहा तव्हांखे ॿुधाई अथऊं। हिन महिल पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे। सर पुठियां जेको बलोचिस्तान खां पाणी अचे पियो, उन में बि पुठियां लाथ आहे या अञा पाणी उहो अचे थो? केतिरी क्वांटिटीअ में पाणी अची चुको आहे? साईं, मां अर्ज़ु कयां त लाथ त आई आहे न, छो जो खंड लॻाइनि न। हिकिड़ी कॉन्टेक्ट, हिकिड़ी शइ, हिकिड़ो खणी चवां त तालाब हुयो या हिकिड़े इहे डंडूं या ज़ीरो डंडई या तव्हांजो अमल डंडई, इन्हनि खे खंड लॻी चुका आहिनि। इहो पाणी जेको बि उते हुयो उहो रश आउट करे हेठि लथो आहे, तंहिंजे करे लाथ आई आहे। उहो प्रेशर उन डंड मां उन बंद खां रिलीज़ थियो आहे न, उहो रिलीज़ थियो आहे, तॾहिं त इहो पाणी हिन पोर्शन में आयो आहे। हाणे हिन पोर्शन खे जेसिताणी असां अॻिते रखंदो या उनखे तरीक़ेकार न खणंदासीं, उन जो को बि तरीक़ेकार न थींदो। ऐं इहो को बि चवे त साईं असां, मां चवां थो त इहो पाणी जे हवाले सां जीअं ॻाल्हि कई पई वञे, दादू ज़िले मां या ॿियनि शहरनि मां माण्हू कनि पिया त तव्हां इहे खंड ॾियारिया आहिनि की इन पासे ॾे अमल खे या ॿिया के? साईं, उहो इरिगेशन वधीक बहितर ॼाणी थी त उन्हनि जा बंद कहिड़ा, या मां खंड ॾियारिया आहिनि या बंद। मां छो खंड ॾींदुमि बंद खे खंड ॾियणु? को भला इहो अकुलमंदी जी ॻाल्हि हूंदी? इहा ग़लति ॻाल्हि आहे। भली पंहिंजी इरिगेशन जुडिशनल इंक्वायरियूं कनि, जेको वणे सो कनि कनि। पाणी खे अॻिते रस्तो त मिले न साईं, जेसिताणी इनखे रस्तो न ॾींदा, इहो इते ई तलाव थी ऐं इते ई डंडूं थी वेंदियूं। असांजा हे जेके बि 5-6 तालका डंडूं थी वेंदियूं। इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। इहे 4 तालका हिन महिल ढंढ जे उन में आहिनि। तव्हां पाण बि विया हूंदव केन शाह ताणी, त तव्हांखे को रस्तो पाणी जो को जाइ का ज़मीन ख़ाली ॾिसण में आई आहे? हिन 3-4 तालकनि में तव्हां हिन महिल तव्हां घुमो, कंबर खां वठी वेंदे तव्हां वारा तालको थियो, नसीराबाद तालको थियो, तव्हांजो केन शाह तालको थियो, तव्हांजो मेहड़ तालको थियो, तव्हां इन 4-5 तालकनि में का ज़मीन हिन उन चवंदा आहिनि त ख़ुदावंद ताला जी सरज़मीन ते का पाणी खां बग़ैर आहे? न आहे न साईं। इहो पाणी डंडनि जी सूरत में आहे न। हा, इहो चवंदासीं जे असां न कयूं त इनखे इन रस्ते, पोइ जेसिताणी हो पाणी सॼो ड्रेन आउट थी हिते अचे, पोइ हे खड्ड बंदि कनि, उन खां पोइ हे पाणी जेको आहे परते डिस्चार्ज थिए। उन में मां नथो सम्झां त हिन महिल इन पोज़ीशन में आहिनि त को महीने ॾेढ में इहो किसो थींदो। इहो पाणी घटि में घटि, इहा क्राइसिस जेका असांजे हिन इलाइक़नि में आहे, हिन सॼी सिंध खे, हिन खे जेसिताणी इन सॼे किसे खे पाकिस्तान फौज, पाकिस्तान नेवी,
पाकिस्तान जा वापडा, पाकिस्तान सिंध इरिगेशन सिस्टम डिपार्टमेंट इनखे वेही प्रॉपरली स्टडी करे और हिन पाणी खे कढनि, अदरवाइज़ न निकिरंदो। वॾी महिरबानी। महिरबानी। नाज़रीन, MP सरदार खान चांडे जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो बि इहो चवणो त जेको बलोचिस्तान खां आयल पाणी आहे उहो 5 तालुकनि जे लाइ हिन वक़्त बि तमामु वॾे हिकिड़े ख़तरे वारी पोज़ीशन में आहे। इहो पाणी निकाल करण जे लाइ उन ते कंहिं क़िस्म जी स्टडी करे ऐं को गॾियल फ़ैसिलो करे जेसिताईं उनखे निकाल न कयो वेंदो तेसिताईं इहो ज़ाहिर आहे पाणी महीननि न पर सालनि ताईं हिते ढंढ जी सूरत में बरक़रार रही सघे थो। जी।